सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे असा इंसान जेके भी आहियूं असां उन सचे साईं जी शरण में आहियूं। छाकाणि त इहो मालिक वो अवतारी पुरुषा जे जन्म तो वरतो पर जन्म सां गॾु जीवन गॾु गॾु हलायो। छाकाणि संसार में ॿ चीज़ूं थींदियूं आहिनि, हिकु जन्म ॿियो जीवन। जन्म भाग नसीब किस्मत करम रहमत आशीर्वाद कुछ भी चओ। जन्म पंहिंजो पाण थींदो आहे, कुछ भी कोई भी हिकिड़ो बहितर माहौल मिलियो इंसान बणियो थी का। जन्म का एॾी वॾी ॻाल्हि कोन्हे, असल चीज़ आहे असांजो जीवन। त जीवन की आहे, ज़िंदगी की आहे। जन्म तो संसार में हर एक जीव जो थींदो आहे, कोई फ़र्क़ु थोड़े पवंदो आहे, सभु ईंदा आहिनि। असल चीज़ आहे जीवन, ज़िंदगी। त असांजो जीवन कीअं थो हले, असांजी ज़िंदगी कीअं थी हले, असां ज़िंदगी खे कीअं अॻिते वधाईंदासीं। जन्म त असांजो सभिनी वांगुरु थियो ऐं जन्म को ज़रूरी भी ना है असां जीअं ॾेखां भाऊं अहिड़ा हुजूं, ईअं ज़रूरी भी ना है। भई असां इंसान थी आया आहियूं, कोई ज़रूरी थोड़े आहे असां इंसान हुजूं। के इंसान के रूप में इंसान हूंदा आहिनि, के इंसान के रूप में महान हूंदा आहिनि, के इंसान के रूप में भगवान हूंदा आहिनि, के इंसान के रूप में हैवान हूंदा आहिनि, के इंसान के रूप में शैतान हूंदा आहिनि। कुछ भी हूंदा, ज़रूरी थोड़ी आहे वो इंसान हुजे। जेकॾहिं असां चऊं जन्म ई सभु कुझु आहे, पोइ त असां इंसान हुजूं। इहो ज़रूरी न आहे त जन्म थियो असां इंसान थी वियासीं, कॾहिं बि असां उन ग़लतफ़हमी में रहो ई न। असल चीज़ आहे जन्म त असांजो थियो ऐं जन्म जो वास्तो असांजे पुराणे कर्मनि सां हूंदो आहे। जहिड़ा पुराणा कर्म कया हूंदासीं, जहिड़ी पुराणी नेचर हूंदी, जहिड़ी पुराणी आदत हूंदी, जहिड़ा पुराणा कर्म ऐं करतूत हूंदा, उहा अची करे हिन जन्म में असांजी नेचर बणिजी वेंदी आहे। के हूंदा आहिनि पुराणे जन्म में रहमदिल हूंदा आहिनि, चङा हूंदा आहिनि, बहितर हूंदा आहिनि, पोइ सभु सुख ॾींदा आहिनि, बहितर व्यवहार कंदा आहिनि, जेके नेचर खणी ईंदा आहिनि उहा नेचर अची करे अपनाईंदा आहिनि। के हूंदा आहिनि पुराणे दौर जा ज़ालिम हूंदा आहिनि, कंहिंखे तपाइण वारा हूंदा आहिनि, ॾुखाइण जो मौक़ो मिलियो इंसान थी आहे, अचण सां ई पंहिंजो कमु शुरू करे छॾींदा आहिनि। वीचारा देरि कंदा ई कोन्हे, थोरो क़दम खणंदा आहिनि, पहिरियों ई चॿे सां खणंदा आहिनि, लतड़ण सां कंदा आहिनि। छाकाणि त जेके पुराणे जन्मनि जूं असांजूं नेचर्स हूंदियूं उहे सभु असां सां ॻाल्हाईंदियूं ऐं कंहिं वक़्तु बि उहे उभार खाईंदियूं। तंहिंजे करे असां चऊं इंसान थियासीं सभु कुझु आहे, परे बिना असांजो जीवन कीअं आहे, असां हाणे ज़िंदगी खे कीअं गुज़ारियूं था। हिन वक़्तु असांखे पंहिंजी ज़िंदगी संभाले करे हलणी आहे। जन्म त सभिनी जो थियो, उहो हर कंहिंजो थियो आहे, लेकिन जन्म हर कंहिंजो थियो, लेकिन जीवन कीअं आहे। असांजी नज़र असांजे जीवन ते हुजणु खपे।
इन करे सचे साईं जीअं जन्म वरितो, जन्म तो थियो, पर हुन सिद्धांत असांखे अचण सां जीवन जो ॾिनो, ज़िंदगी जो ॾिनो। अचण सां न मां जो थन, न मिस्री जो ज़रो, न कुछ, सिर्फ मुस्कुराहट, मालिक जो नालो, सिर्फ चेहरे जो महका। ऐं 3 ॾींहंनि खां बाद जॾहिं आज सतगुरु साईं खोताराम साहिब जिन जो समाधि खोली, तो मैंने चयो ही त मालिक पाण अची करे अवतरित थियो आहे। ऐं उन्हनि खे चयो त मूंखे पतो आहे तूं पाण मालिक आयो आहे ऐं संसार खे कुछ बणाइण आयो आहे, कुछ ॾियण आयो आहे। तंहिंजे करे पहिरियों तुंहिंजो संदेश त जन्म सभ जो थींदो आहे, पर जीवन कहिड़ो। ऐं तूं चए थो इंसान जो जीवन मालिक जे नाम, ध्यान, सिमरन, सत्कर्मनि सां आहे। तंहिंजे करे पहिरियों ई जेको तूं सभिनी खे संदेश ॾियणु चाहीं थो, त पोइ उन्हनि खे नाम जे रंग में रंगियो ऐं चयो तुंहिंजो संदेश संसार सभु सम्झंदो त जेको नाम ऐं ध्यानु कंदो उनजा सभु कुझु बेड़ा पार थींदा, सभु तरी पार पवंदो, सभु कुझु। ऐं नाम ऐं ध्यानु उहो इन्ही करे तारींदो, छाकाणि त नाम ऐं ध्यान सां सद्बुद्धि ईंदी आहे, बहितर सोच थींदी आहे, ग़लति ख़्याल वीचार सभु कुझु ख़तमु थिया, पंहिंजो पाण खे सम्झण जी शक्ति मिलंदी आहे त मुंहिंजा वीचार, मुंहिंजा अमल कहिड़ा। ऐं पोइ जीअं हू पाण खे ॾिसी वठंदो त मूंखे वेहण सां कहिड़ा ख़्याल अचनि था, त हुनखे पंहिंजो ई अंदरि ॿुधाईंदो त मां कहिड़ो आहियां, ऐं हू पंहिंजो पाण खे बणाइणु शुरू करे ॾींदो।